وأصحابه أجمعين। मुझा प्यारा दोस्तों, अज्जाए ईमान मजा ईमान जो जुज़ो आहे तकदीर के मञण। तकदीर जे मथा ईमान आयण यो ईमान जो हिस्सो आहे। मुझे ख्याल में तो पूरी इस्लामी तालीमात के अंदर जो मुश्किल तरीन मसलो आ, दुखे में दुखियो मसलो आ, सो तकदीर जो। तकदीर जो मसलो एड़ो आ, एड़ो नाजुक मसलो आ जेको हर एक मानू जे समझ ए फहम का तमाम ऊंचो है। इन मामले के अंदर घणा मानू गुमराह थी वजन था। उन जे करे हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन पंहिंजी उम्मत के तकदीर के बारे में घणी गुफ्तगू करण का मना फरमाई है। तकदीर के मामले में घणी गुफ्तगू करण का हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन खुद पंहिंजी उम्मत के मना फरमाई। किताब शरीअ सुफ़ो नंबर 240 है, उनमें एक रिवायत अचे थी, अमीरुल मोमिनीन सैयदना अलीउल मुर्तज़ा शेर खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु हजरत हैदर करार का एकड़े मानू पूछो तकदीर के बारे में, तो हजरत मौला अली शेर खुदा फरमाइश तो तरीकुन मुज़लिमुन फला तस्लुक, ई तमाम ऊंधा वो रस्तो आ, इन्हें ते न हल। उन तकदीर के बारे में पूछो। हजरत अली जेको बाबे मदीनतुल इल्म, इल्म जे शहर जो दरवाजो आ, पाण फरमायूं ते ऊंधा हो रस्तो आ, तो इन्हें ते न हल। वरी साइल पूछो तो सही तकदीर छा है? पाण फरमायूं तो बहरुन अमीकुन फला तालिज, यो ऊनो दरिया वा, उन्हें में न घिड़। तकदीर ऊनो दरिया वा, इन्हें में न घिड़। तकदीर चाहे पाण फरमायो तो सिर्रुल्लाह फला तकल्लफ, यो अल्लाह जो राज है, इनके खोल न। टई भेरा पाण उनके इन बहस में पवण का मना फरमायो। हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन बे पंहिंजी उम्मत के मना फरमाई। एकड़ो फिरको जबरियो ऐं किदरियो फिरका वजूद में आया इन ही मसले ते। उन जे करे हजरत वहब बिन मुनब्बह रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमायो तो मूं तकदीर में निगाह कई तो हैरत में पइजी वियुसि, वरी गौर कयुम तो वधीक हैरत में पइजी वियुसि। मूं तकदीर के बारे में वड्डो आलिम उन खे ॾिठो जेको उन मामले में चुप रहियो। तकदीर के मामले में जेको चुप रहियो वो ही वड्डो आलिम। मूं सब मानुन मां तकदीर बाबत जाहिल उन खे ॾिठो जेको तकदीर के मामले में कलाम करे, बस करे, वो जाहिल मानू है। एक मानू हजरत इमाम आजम अबू हनीफा रज़ी अल्लाह ताला अन्हु वटि तकदीर के बारे में झगड़ो कंदो आयो। पाण फरमायो तो तकदीर में ॾिसण वारो ईअं आहे जीअं को सिज जी टिक्कीअ में ॾिसण वारो हुजे। सिज जी टिक्की में ॾिसे, जीअं घणो ॾिसंदो तीअं उन जी हैरत वधंदी वेंदी। इन तमहीद खां पोइ आउं तव्हांजी ख़िदमत में तकदीर के मसले के जेतिरो असांखे इल्म रखणो आहे, जेतिरो ईमान रखणो आहे, ओतिरी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाइण चाहियां थो।
तो कुरान मजीद में रब्बुल आलमीन जल्ल शानु फरमाया तो इन्ना कुल्ल शैइन खलकनाहु बिक़दर, सूरतुल कमर आयत नंबर 49। रब्बे ज़ुल जलाल फरमायो तो असां हर शय के मुक़रर कयल अंदाज़े सां पैदा कयो आहे। हर शय के असां हिकिड़े पंहिंजे मुक़रर अंदाज़े ते पैदा फरमायो आहे, तक़दीर सां पैदा कयो आहे। ऐं सही मुस्लिम जे अंदर हदीस आहे कतब अल्लाहु मकादीर अल खलाइक क़ब्ल अन यख़्लुक़ अस्समावाति वल अर्द ब50 अल्फ सना। आसमानन ऐं ज़मीनुन जे तख़लीक़ खां 50,000 साल अॻ में अल्लाह ताला मखलूक जूं तक़दीरूं लिखी छॾियूं। माण्हुनि जे पैदा थियण, बल्कि आसमान ज़मीन जे पैदा थियण खां बि 50,000 साल अॻ में रब्बुल आलमीन जल्ल शानु माण्हुनि जूं तक़दीरूं लिखी छॾियूं। हाणे ईमान इहो रखणो आहे वल क़द्रे खैरिही व शर्रिही मिनल्लाह तआला, तक़दीर चङी या मठी अल्लाह जे तरफ़ां। जेको कुछ थिए थो कुल कुल्लु मिन इंदिल्लाह, महबूब तूं चओ त जेकी कुछ थी रहियो आहे अल्लाह जे तरफ़ां। ऐं कख पन बि अल्लाह जे इज़्न खां सवा नथो चुरे। जेकी कुछ थी रहियो आहे उहो अल्लाह जे तरफ़ां आहे। तव्हांखे बि अल्लाह पैदा कयो आहे ऐं तव्हांजा जेकी अफ़आल आहिनि उन्हनि जो ख़ालिक़ बि अल्लाह आहे। इंसाननि जो ख़ालिक़ बि अल्लाह आहे ऐं इंसाननि जे अफ़आल जो, कमनि कारोबारनि जो ख़ालिक़ बि अल्लाह आहे। हाणे इते अची ज़हन में मुंझारो पवंदो त भई जॾहिं हर शइ अल्लाह जे तरफ़ां आहे, हर शइ अल्लाह जे तरफ़ां आहे, त पोइ जेकॾहिं असां निमाज़ पढ़ूं त अल्लाह जे तरफ़ां, जे चोरी कयूं त अल्लाह जे तरफ़ां, जेकॾहिं असां तहज्जुद पढ़ूं त अल्लाह जे तरफ़ां, जे ज़िना कयूं त अल्लाह जे तरफ़ां। जॾहिं ईमान आहे कुल कुल्लु मिन इंदिल्लाह, सभु अल्लाह जे तरफ़ां आहे। खैर ऐं शर सभु अल्लाह जे तरफ़ां आहे। त पोइ जेकी कुझु असां कयूं था सभु अल्लाह जे तरफ़ां आहे। पोइ ॾोहनि जे मथां सज़ा छाजी, पोइ जहन्नम छाजे लाइ, पोइ अज़ाब छाजो, पोइ पुछाणो छाजो। तव्हां मुंहिंजी ॻाल्हि खे सम्झो था? माण्हू एतिराज़ कंदा आहिनि त भई जॾहिं तक़दीर अल्लाह जे तरफ़ां आहे, अल्लाह जीअं लिखियो आहे ईअं मानो कंदो, जीअं लिख पढ़ थियल आहे उअं ई कंदो। त पोइ कंहिंखे चओ त बाबा तो हिन खे फलाणे खे छो मारियो, क़तल छो कई, चई अल्लाह लिखियो न त हिन जो मौत मुंहिंजे हथनि में थींदो, तॾहिं मूं कुआड़ी हणी मारियोमांसि। ॻाल्हि सम्झो था? इन तरह सां घणा माण्हू पंहिंजे गुनाहनि, पंहिंजे ख़ताउनि, पंहिंजे बुरायुनि खे तक़दीर समझी करे पंहिंजा पर आजा कंदा आहिनि। चवंदा आहिनि त अल्लाह जी तक़दीर ईअं हुई, इन जे करे असां कयोसीं। पर यादि रखो त तक़दीर चङी या मठी सभु बिला शक व शुबह अल्लाह जे तरफ़ां आहे। पर अल्लाह ताला तक़दीर में ईअं न लिखियो आहे त बाना हीअं वञी कर, बल्कि अल्लाह ताला तक़दीर में हीअं लिखियो आहे त बानो हीअं कंदो। ॻाल्हि सम्झो? तव्हांखे हिकिड़ो मिसाल ॾियां त हफ़ीज़ुल्लाह मुंहिंजो मुरीद मिसाल, ऐं हिन जी तबीयत जी, हिन जे किरदार जी, हिन जे इख़लाक़नि जी, हिन जे मिज़ाज जी मूंखे ख़बर आहे। ऐं मां पंहिंजे इल्म ऐं पंहिंजे तजुर्बे ऐं हिन सां जेको मुंहिंजो ताल्लुक़ आहे उन जे बुनियाद ते मां चवां थो
त हफ़ीज़ुल्लाह 10 सालनि खां पोइ हीअं कंदो, मसलन मालिकानो त इहो वॾो आबिद ज़ाहिद थींदो, इहो वॾो ज़ाहिद थींदो। हाणे उहा शइ मूं पाण वटि पंहिंजे नोटबुक में लिखी छॾी, मूं पंहिंजे नोटबुक में लिखी छॾी त हफ़ीज़ुल्लाह 10 सालनि खां पोइ आबिद ज़ाहिद सालिह सूफ़ी दुरुवेश थींदो। ऐं हिकिड़ो ॿियो माण्हू मुंहिंजो वेझे रहण वारो आहे, उन जे बारे में मूंखे उन जी तबीयत, उन जे मिज़ाज, उन जे निश्चित बर्खास्त मां उन जी मूंखे ख़बर आहे। ऐं मां चवां थो त इहो 10 सालनि खां पोइ कातिल थींदो, माण्हुनि खे मारींदो, ज़िना कंदो, शराब पीअंदो। ऐं उहा शइ मूं पंहिंजे नोटबुक में लिखी छॾी त हीउ जेको फलाणो माण्हू आहे, मूं ख़बर आहे हिन जी तबीयत जी, 10 सालनि खां पोइ इहो हीअं कंदो, हीअं कंदो, हीअं कंदो। ख़ुदा जी कुदरत 10 साल पूरा थिया त बराबरि हफ़ीज़ुल्लाह आबिद ज़ाहिद थियो, ऐं हू माण्हू बराबरि चोर, ज़ानी, शराबी दाड़े रहियो। ॻाल्हि सम्झो? हाणे इहो जेको मूं लिखी छॾियो न पाण वटि, इहो मूं पंहिंजे इल्म जे बुनियाद ते, मुंहिंजे तजुर्बे जे बुनियाद ते मूं हुन जी मिज़ाज खे ॾिठो त हीउ माण्हू अहिड़े तबियत जो आहे, हीअं कंदो, हीउ हीअं कंदो, हिन जी मिज़ाज अहिड़ी आहे, हीउ हीअं कंदो, हीउ चङाई कंदो, हीउ बुराई कंदो, हीउ चङो थींदो, हीउ मठो थींदो, हीउ गंदो थींदो, हीउ भलो थींदो। मूं इहो लिखी छॾियो ऐं ख़ुदा जी कुदरत ईअं ई थियो जीअं मूं लिखियो। हाणे हुन जे माण्हू वञी क़त्ल कयो, चोरी कई, फुर कई, उन खां को माण्हू पुछे थो अबा हे चोरी छो कई, फुर छो कई? चेदा मुंहिंजो मुर्शिद दिलबर साईं उन पाण अॻे ई 10 साल लिखी छॾियो न, मां छो न मां कयां? उन अॻे ई लिखी छॾियो हो न त हीअं कंदो, सो मां तॾहिं वञी कयो। इन में मुंहिंजो कहिड़ो ॾोह आहे? साईं जन ख़ुदि पाण लिखी छॾियो न मुंहिंजे लाइ त हीअं कंदो। हालांकि मूं ईअं लिखियो हो त हीअं कंदो, मूं ईअं न लिखियो त हीअं वञी कर। सम्झो था? हिकिड़ो हूंदो आहे जुमिलो इंशाइयो, यानी कंहिं शइ जो पैदा थियणु, कंहिंखे अमर करणु, हीअ शइ हीअं कर, उहो उन शइ जो वजूद पैदा थिए। ॿियो हूंदो आहे जुमिलो ख़बरियो, यानी ख़बर जे तौर ते मां लिखी छॾियां त हीअ हीअं कंदो, हीअं चवंदो, हीअं ॻाल्हाईंदो। हाणे मिसाल हिते रोज़े खोलण जो टाइम थियो, 10 ॼणा टोली में वेठा आहिनि ऐं मां थो चवां त हिननि सभिनी मां पहिरीं हे रोज़ो खोलींदो, छो त मूंखे ख़बर आहे त हीउ तकिड़ो माण्हू आहे, हिनखे बुख बि घणी लॻी आहे, चप ख़ुश्क अथसि, हिन जी मिज़ाज में तकड़ घणी आहे, सभिनी खां रोज़ो हे खोलींदो। ऐं थियो बि ईअं, अञा ख़ालिद बांग जो अलाह अकबर मज़ थियो त हुन पाणी जो गिलास मुंहं ते चाढ़ियो, छो त मूंखे हुन जी तबियत जी ख़बर हुई, हुन जे लक्षणनि जी फिरकाण जी ख़बर हुई, तॾहिं मूं उहो अॻुवाट चई छॾियो त हीअं कंदो। ऐं थियो बि ईअं, जीअं मूं चयो ईअं थी पियो। ॻाल्हि सम्झो? हाणे इन में इहो मक़सदु त न आहे त मूं हिनखे चयो त तूं रोज़ो सभिनी खां अवल खोल, मूं त कोन चयो हिनखे न, मूं त हिन जी उहा ॻाल्हि जेका ही कंदो सां लिखी छॾी। बिल्कुलु इन तरह सां अल्लाह ताला जेका तक़दीर लिखी 50,000 साल अॻ में, ज़मीन पैदा न थी, आसमान पैदा न थियो, सिज पैदा न थियो, चंड पैदा न थियो, जेकी काइनात में मखलूक आहे का बि शइ पैदा न थी हुई, पर अॻ में 50,000 साल अॻ में अल्लाह ताला पंहिंजे लोह महफूज़ में, पंहिंजे नोटबुक में, पंहिंजे कलम सां अल्लाह ताला लिखी छॾियो त फलाणो माण्हू हीअं कंदो, फलाणो माण्हू हीअं कंदो, फलाणो माण्हू हीअं कंदो, दिलबराबाद शरीफ में वेंदो, फज़लाबाद में ॾहो थींदो, ॾहे में फलाणा ईंदा, फलाणा ईंदा, फलाणा वेहंदा, फलाणा ईंदा, फलाणा हेतिरा ॾींहं रहंदा। अल्लाह ताला अॻे ई लिखी छॾियो। तव्हां जेको हिते वेठा आहियो न, इहो अॻे ई अल्लाह ताला तव्हांजे लाइ लिखी छॾियो त फलाणा फलाणा ॾहे में शरीक थींदा। पोइ तव्हां ईअं ई थियो। जेकॾहिं हिकिड़ो मुर्शिद पंहिंजे मुरीद जे लाइ 10 साल जी अॻकथी करे सघे थो त मुंहिंजो मुरीद हीअं बि कंदो, हीअं बि कंदो, पंहिंजे इल्म जे, पंहिंजे तजुर्बे जे बुनियाद ते, त
अल्लाह तो खालिका मालिका वो तो हर शे जे इल्म रखण वारो आ न उन्हें के तो खबर हुई हे बाने जा प्रकार हेड़ा थींदा ही हिय गुनाह कंदो ही ज़िना कंदो ही शराब पींदो ही चोरी कंदो ही बुराई कंदो ऐं ही आबिद थींदो ही ज़ाकिर थींदो ही तहज्जुद गुज़ार थींदो ही निमाज़ी थींदो ही गाज़ी थींदो ही मुजाहिद थींदो तो मुझे गाल समझी अल्लाह ताला जेको लिखियो सो ईअं लिखियो ऐं जेको अल्लाह ताला लिखियो उएं ई थी रहियो आहे ऐं थींदो समझो था हाणे इते हिकु सवाल इहो आहे त जॾहिं तव्हां चओ था त अल्लाह तबारक व तआला जल शानहू जे हुक्म खां सवा कख पन नथो चुरे त पोइ ही जेको हितों वियो कुआड़ी खणी वञी मारियईं कंहिंखे क़तल कयईं इहो त अल्लाह जे इज़न खां सवा त कोन थियो न अल्लाह ताला जे हुक्म खां सवा जॾहिं कख नथो चुरे त ही हितों कुआड़ी खणी छो वियो हुनखे मारण दिल जॾहिं अल्लाह जो इरादो मशीयत इरादो रब जो न हुजे हा त छो मारे इहो हिकिड़ो सवाल आहे पर यादि रखो अल्लाह तबारक व तआला जल शानहू इंसाननि खे अकुल फहम समझ समझाइण वारा अकुल इल्म फहम समझ ऐं समझाइण वारा मोकिलिया आहिनि या न अकुल मिलियो आहे या न जेकॾहिं तव्हांखे अकुल नाहे तव्हां ते का बि मयार नाहे न पुछाणो न हिसाब न किताब अकल न होवे त मोजा ई मोजा अकल न होवे मोजा ई मोजा अकुल न हुजेसि भली मस्जिद में लटा लायूं उघाड़ो वेठो हुजे उनखे केरु चवंदो अकुल अल्लाह जी ॾात आहे ऐं पुछाणो अकुल खां पुछाणो अकुल खां बेअकुल ते अल्लाह जी का बि गिरफ़्त कोन्हे उन ते कलम अल्लाह ताला जो लागू ई नथो थिए अकुल आहे त उन ते पुछाणो आहे ॿिए नंबर ते ख़बर अल्लाह ताला जे तरफ़ां ख़बर ज़रूर पहुचंदी पैगाम ज़रूर पहुचंदो इहो ज़िम्मो अल्लाह ताला पाण ते खयो आहे त पंहिंजो पैगाम कंहिं न कंहिं सूरत सां हर बाने ते पहुचाईंदो भली झंगनि में बरनि में बयाबाननि में रहण वारा माण्हू हुजनि पर कंहिं न कंहिं सूरत सां अल्लाह जो हुकुम उन्हनि ताईं बि पहुचे थो मूंखे ॿुधायो कहिड़ो माण्हू आहे जंहिं ताईं अल्लाह जो हुकुम न पहुतो आहे त चोरी ख़राब आहे चोरी न कयो ज़िना ख़राब आहे ज़िना न कयो निमाज़ पढ़ो ज़िक्र कयो ख़बर पहुती आहे या न पहुती आहे जी अल्लाह ताला इल्म बि ॾिनो अकुल बि ॾिनो समझ बि ॾिनी समझाइण वारा बि मोकिलिया उन खां पोइ इरादे जी कुवत बि रब ॾिनी कुवत इरादे जी बि अल्लाह ताला ॾिनी मसलन मां वेठो आहियां मुंहिंजो इख्तियार आहे उथी बि आहे मुंहिंजी मर्ज़ी आहे मूंखे इख्तियार आहे बीही तव्हांखे तकरीर कयां मुंहिंजी मर्ज़ी वेही कयां मुंहिंजी मर्ज़ी आहे मूंखे पावर मूंखे इख्तियार आहे सम्झो था मां तव्हां सां नरम ऐं मिठो ॻाल्हायां मुंहिंजी मर्ज़ी आहे तव्हां घटि वधि ॻाल्हायां मुंहिंजी मर्ज़ी आहे पर अलहमदुलिल्लाह मां घटि वधि ॻाल्हाईंदो कोन आहियां कंहिंखे पावर त आहे न कंहिंखे दुआ ॾियां मुंहिंजी मर्ज़ी गार ॾियां मुंहिंजी मर्ज़ी आहे या न कंहिंखे बद दुआ ॾियां मुंहिंजी मर्ज़ी कंहिंखे दुआ ॾियां मुंहिंजी मर्ज़ी इहो इख्तियार आहे या कोन्हे त तव्हां सभिनी खे रब इख्तियार ॾिनो आहे घर में वेठा आहियो बांग आई हाणे तव्हांजी मर्ज़ी आहे त टीवी ॾिसो तव्हांजी मर्ज़ी आहे त मस्जिद में वञी निमाज़ पढ़ो आहे न पावर आहे न इख्तियार हाणे इन इख्तियार जो तव्हांखे पुछाणो थींदो जॾहिं मूं तव्हांखे इख्तियार ॾिनो त पोइ तो नेकी खे छॾे वञी बदी इख्तियार कई चङाई खे छॾी वञी मठाई इख्तियार कई निमाज़ खे छॾे वञी टीवी खे ॾिसणु इख्तियार कई अल्लाह जो ज़िक्र छॾे वञी परायूं गिलाऊं कई इहो रब इख्तियार ॾिनो आहे इन इख्तियार जो क़यामत जे ॾिहाड़े में पुछाणो थींदो ॻाल्हि सम्झो जी
अल्लाह तबारक व तआला जल्ल शानहू जेका बाने के हिम्मत ऐं कुदरत ऐं कुवत ॾिनी आहे उन जो मसऊल बानो आहे क़यामत जे ॾियारे में उन खां पुछाणो थींदो। उन खां पोइ जॾहिं बि तव्हां खां चङाई जो कमु थिए या मिठाई जो कमु थिए आहे सभु अल्लाह जे तरफ़ां, जेको तक़दीर रब जे तरफ़ां आहे। जेको कुझु थियणो आहे चङाई या मिठाई अल्लाह जे तरफ़ां। पर जॾहिं तव्हां खां चङो कमु थिए त तव्हां चओ इहा अल्लाह जो फज़ल ऐं रब जी महिरबानी आहे जो मूंखे रब हीअ नेमत नसीब कई। ऐं जॾहिं तव्हां खां को बुरो कमु थी पवे त पोइ तव्हां ईअं न चओ त अल्लाह जे तरफ़ां थियो आहे, हीअ ज़िना कयमि चोरी कयमि अल्लाह जे तरफ़ां आहे। हालांकि ईमान इहो आहे, तक़दीर इहा आहे त सभु कुझु अल्लाह जे तरफ़ां, पर बंदगी इहा आहे, बानपाई इहा आहे, अदब इहो आहे जो जेकॾहिं गुनाह थी पवे चओ त मुंहिंजे गुनाह जी शामत आहे, मुंहिंजे नफ़्स जी शामत आहे, या मुंहिंजो क़सूर आहे, मुंहिंजी ग़लती आहे, मूं ग़लती करे वेठो आहियां। चङाई थिए त ईअं न चओ त मूं चङाई कई आहे, चओ त इहा अल्लाह जो फज़ल आहे। तव्हां सम्झी मुंहिंजी ॻाल्हि? हज़रत आदम अलैहिस्सलाम खे रब फरमायो त दाणो न खाइजांइ, ऐं इब्लीस खे अल्लाह ताला फरमायो त आदम खे सजदो कर। इब्लीस सजदो न कयो। हज़रत आदम अलैहिस्सलाम बि दाणो खाई वेठो। हाणे उहा ख़िलाफ़ औला कम हज़रत आदम खां बि थियो ऐं गुनाह ख़ता इब्लीस खां बि थी। हुकुम हुयो न, हुनखे बि हुकुम हो, हुनखे बि हुकुम हो, पर हुकुम जे अंदरि ॿिन्ही खां तसाहुल थी वियो। इब्लीस बेफ़रमानी कई, हज़रत आदम अलैहिस्सलाम खां बि सहव थी वई। हाणे जॾहिं मुआख़ज़ो थियो, पुछाणो थियो, हज़रत आदम खां रब पुछो त तो हे दाणो छो खाधो, जॾहिं मूं तोखे झलियो हो त न खाइजांइ, छो खाधी? त हज़रत आदम कहिड़ो जवाबु ॾिनो? रब्बना ज़लमना अनफुसना, ए मुंहिंजा मौला मूं पंहिंजे जान सां ज़ुल्म कयो, मुंहिंजो क़सूर आहे, मूंखां ग़लती थी आहे। जेकॾहिं तूं माफ़ी न ॾींदे, तूं मूं ते रहम न कंदे, तूं करम न कंदे त मां खसारे वारनि मां थी पवंदुसि। मौला मुंहिंजी ग़लती आहे। ऐं हुन खां रब पुछो, अड़े तोखे जो चयमि त हिनखे आदम खे सजदो कर, छो न कई? पुछाणो थियो न, ख़बर त उन कहिड़ो जवाबु ॾिनो? क़ाल रब बिमा अग़वैतनी, ए मुंहिंजा रब तो मूंखे गुमराह कयो न, तो गुमराह कयो तॾहिं मूं सजदो न कयो न। तूं चाहीं त मां केरु हुयुसि जो सजदो न कयां? आहे त ॻाल्हि में उहो बि सचो। सम्झो था? चई मुंहिंजा मौला तो न चाहियो न, जे तूं चाहीं हा त मां तुंहिंजो बानो, मां तुंहिंजो ख़लकियल, मां केरु हुयुसि जो न सजदो कयां? तो न चाहियो, तो मूंखे गुमराह कयो, तॾहिं मूं सजदो कोन कयो। रब फरमाए त तूं वरी मूं ते थो इल्ज़ाम मड़ी, मूंखे थो ॾोही करार ॾी त मूं तोखे गुमराह कयो। लानत जो गट पाराई छॾियईंसि। हज़रत आदम अलैहिस्सलाम चयो मौला मुंहिंजी ग़लती आहे, मुंहिंजो क़सूर आहे। रब फरमाए त तोखे वलक़द करमना बनी आदम, तोखे त नवाज़ियां थो, पर तुंहिंजे औलाद खे बि इज़त जो ताज थो पहिराए छॾे। हज़रत आदम नवाज़जी वियो, इब्लीस तड़जी वियो। आदम जी ॻाल्हायो, इब्लीस छो? बस ॻाल्हि इहा हुई त हुन पंहिंजे ग़लती जो पाण एतिराफ़ करे पंहिंजे पाण ॾे ग़लती जी निस्बत कई। हज़रत आदम अलैहिस्सलाम बख़्शजी वियो, ऐं इब्लीस उन ग़लती जी निस्बत बजाए पंहिंजे नफ़्स ॾे, पंहिंजी जान ॾे करण जे अल्लाह ॾे ग़लती जी निस्बत कई, लानती बणिजी। हाणे जेके माण्हू न चवनि था साईं अल्लाह घुरे त असां निमाज़ पढ़ूं न,
अरे बाबा दाढ़ी रखंदा अला घुरंदो त रखंदासीं कहिड़ी मुलांदा खे तकड़ लॻी अला घुरंदो त पढ़ंदासीं नमाज़ अबा हज ते वञो अला माल दौलत ॾिनो अथई तव्हां ते कहिड़ो तव्हांजो मथो ततो आहे बाबा अला घुरियो त वेंदासीं न हज ते चवंदा आहिनि कोन चवंदा आहिनि अला साईं ख़ुशि कंदो समझो था बस इन एतिरो तव्हां ईमान रखो बाक़ी इन खां वधीक कुरीद में न पइजो मां उहो मसलो वधीक खोलण नथो चाहियां छो त उहो आम फाम न आहे माण्हुनि जे सम्झ जो न आहे उन जे करे मां वधीक तक़दीर जे मसले खे नथो खोलियां पर जेकॾहिं तव्हांजे साम्हूं को बि माण्हू तक़दीर जो मसलो खोले त तव्हां हुनखे वात ते हथ ॾियो चयोसि बाबा चुप कर बस इन मसले ते वधीक न मां तुंहिंजी ॻाल्हि न ॿुधंदुसि क़बूल आहे ॻाल्हि बस जेको तव्हांखे ॿुधाए चुकुसि न इहो तव्हांजे लाइ काफ़ी आहे इन ते ईमान रखो त बस चङी मठी तक़दीर अलाह जे तरफ़ां आहे जेको रब लिखियो आहे सो लिखण जो अंदाज़ इहो आहे जेको तव्हांखे मूं अर्ज़ु कयो ऐं जेकॾहिं ग़लती थिए ईमान इहो रखो त सभु कुझु अलाह जे तरफ़ां आहे पर ग़लती थिए त चओ त ग़लती मुंहिंजी आहे जे ख़ूबी थिए त चओ त अलाह जे तरफ़ां बस जेकॾहिं इन शइ ते ईमान अची वियो तव्हांजी तक़दीर जो ईमान मुकमिल थियो ऐं आख़िर में इन ते हिकु हदीस तव्हांखे ॿुधायां तबरानी कबीर जे अंदरि हदीस आहे हुज़ूर आक़ाइदो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो त जॾहिं मुंहिंजे सहाबनि जो ज़िक्र थिए तव्हां ख़ामोश थी वञिजो जॾहिं सितारनि जो ज़िक्र थिए त ख़ामोश थी वञिजो ऐं जॾहिं तक़दीर जो ज़िक्र थिए त ख़ामोश थी वञिजो सहाबा किराम में पाण में जंगू भी थियूं पाण में इख्तिलाफ भी थिया हुया हुज़ूर फरमाइनि था जॾहिं अहिड़ो को ज़िक्र छिड़े न त तव्हां चुप थी वञिजो वधीक इन ते ॻाल्हाइजो न तव्हांखे हक़ न आहे मुंहिंजे साहबनि जे बारे में ॻाल्हाइण जो जेकॾहिं को तव्हांजे साम्हूं साहबनि जे बारे में चए साहबी अहिड़ा हुया ईअं हुया तव्हां चुप चओ चुप कर ज़ुबान बंदि कर बस वधीक तोखे ॻाल्हाइण जो हक़ न आहे न मां ॿुधंदुसि न तूं ॿुधाए ॻाल्हि सम्झो ॿिया वरी भोपा नुजूमी बाबा हाणे कमर जेको आहे न चंड फलाणे बुर्ज में आहे हाणे फलाणे बुर्ज में हाणे त वरी अख़बार में अचे थो तव्हांजो हफ़्तो कीअं गुज़रंदो तव्हांजो हे ॾींहुं कीअं गुज़रंदो लिखंदा न अख़बार हिकिड़ो अहिड़ो माण्हू हूंदो हो सो माण्हुनि खे ॿुधाईंदो जेको अचेसि हुनखे चवंदो बाबा तुंहिंजूं 3 शादियूं थींदियूं तोखे हेतिरा पुट ॼमंदा तोखे हीअं थींदो ईअं कुझ जूं ॻाल्हियूं वेठो ॿुधाईंदो सो हिकिड़ो को माण्हू आहे हुजे खड़पील छा खड़पील माण्हू आहे ऐं शुरू कई हीअं थींदो हुन बि लाथो मोचड़ो बटरे वहाए चढ़े छो थो मारी चई इहा ख़बर पई त हीअं थींदो हूअं थींदो बाक़ी हीअ ख़बर कोन पई त फलाणो ईंदो मूंखे पादर सर थींदो इहा ख़बर कोन पई समझो था त इहे जेके कुझ जूं ॻाल्हियूं थियनि तव्हां चओसि बाबा चुप कर न मां ॿुधंदुसि न तूं मूंखे ॿुधां ऐं जॾहिं तक़दीर जो मसलो छिड़े तक़दीर ते को माण्हू बहस करणु शुरू करे त तव्हां हुनखे चओ त चुप कर न तूं ॻाल्हाए न मां इहा तुंहिंजी ॻाल्हि ॿुधंदुसि बसि मां तक़दीर ते ईमान आंदो कुल मिन इंदिल्लाह सभु अलाह जे तरफ़ां आहे बसि वधीक तूं इन ॻाल्हि खे छेड़ी न ॻाल्हि सम्झो जी उन खां पोइ ईमान जो जुज़ो आहे मरी वरी जेरो थी उथण आमनतु बिल्लाहि व मलाइकतिही व कुतुबिही व रुसुलिही वल यौमिल आखिर क़यामत जो ॾियारो वल क़द्र खैरिही व शर्रिही मिन अल्लाह तआला वल बास बादल मौत हाणे 6 नंबर अकीदो ईमान जो जुज़ो आहे ऐं इहो अकीदो रखणो आहे त असां मरी वरी जेरा थी उथंदासीं मरण खां पोइ ज़ाम الذين كفروا अल्लन युबअसू उहे माण्हू जन कुफ्र कयो
उहे इहो गुमान कयूं वेठा आहिनि त उहे मरण खां पोइ हर किस जहिड़ा कोन थींदा, मरी विया बसि मिटी में पइजी हाणे छाजो उथण छाजो चेहरो थियण। इहो नज़रियो कंहिंजो आहे? काफ़रनि जो। कंहिंजो नज़रियो आहे? ॻाल्हायो, कंहिंजो नज़रियो आहे? काफ़रनि जो नज़रियो आहे। ज़ाम लदीन कफ़रू, जन कुफ्र कयो उन्हनि जो इहो ज़ाम आहे, उनजो इहो गुमान आहे। कहिड़ो? अल्लाह युबसू, त असां मरण खां पोइ उथंदासीं कोन, बसि मरी वियासीं मिटी में पियासीं, बसि ॻाल्हि ख़तम। कुल मुंहिंजा महबूब हाणे तूं उन्हनि खे ॿुधा, काफ़रनि पंहिंजी ॻाल्हि कई, हाणे तूं उन्हनि खे मुंहिंजे तरफ़ां ॿुधाए त ईमान छा आहे। बला वरब्बी लतुबअसुन, हाओ ज़रूर बिल ज़रूर तव्हां उथारिया वेंदो। लतुबअसुन, लाम ताकीद पोयों नून सकीलो, कसम जी माना ॾींदो। ज़रूर बिल ज़रूर तव्हां उथारिया वेंदो, ज़रूर बिल ज़रूर तव्हां जेरा कया वेंदो। सुम्म लतुनब्बउन बिमा अमिलतुम वज़ालिका अलल्लाहि यसीर। वो जेको बि तव्हां दुनिया में कम कया आहिनि न, उहे सभिनी जी तव्हांखे ख़बर ॾिनी वेंदी। जेको तव्हां ॾहे में आयो, अलाह जो ज़िक्र कयव, तहज्जुद पढ़ियव, नेकी जा कम कयव, अलाह जे मिठे नाले जी तवार कयव, ये जेकी कुछ तव्हां अमल कया इन्हनि सभिनी जी तव्हांखे ख़बर ॾिनी वेंदी त तूं ही कम करे आयो, चङा या मठा। ऐं रब तो फरमाए वज़ालिका अलल्लाहि यसीर, इहा ॻाल्हि अलाह जे मथां तमामु सोलड़ी आहे। तव्हां सोचो था त इहा ॻाल्हि ॾुखी आहे, यार मरी वेंदासीं, क़ब्र में पवंदासीं, हॾा बि ॻरी वेंदा, कीअं उथंदासीं, कीअं जेरा थींदासीं। तव्हां जे लाइ ॻाल्हि ॾुखी हुजे भली हुजे, पर अलाह जे लाइ ॾाढी सोलड़ी ॻाल्हि। ॻाल्हि सम्झो। सुम्मा इन्नकुम बाद ज़ालिक लमय्यतून, तव्हां मरी वेंदो, मयत थी वेंदो। सुम्मा इन्नकुम यौमल क़ियामति तुबअसून, पोइ वरी क़यामत जे ॾियारे में तव्हां जेरा करे उथारिया वेंदो। मुंहिंजा प्यारा दोस्तो, इहो जेको अक़ीदो आहे, ईमान जो जुज़ो आहे, मरी वरी जेरे थी उथण ते खे मञण, इहो अहिड़ो त अक़ीदो अथव जंहिंते जॾहिं ईमान ऐं यकीन पक्को पुख़्तो थी वञे त माण्हू जे ज़िंदगी जो रंग मटिजी वेंदो। जॾहिं इन ईमान ते तव्हांजूं दिलियूं मुस्तक़ीम ऐं क़ाइम थी वञनि त तव्हां कॾहिं बि गुनाह जो कमु न करे सघंदव। तव्हांखे पक थी वेंदी त जॾहिं मां वाहिदुल क़हार जे अॻियां पेश थींदुसि, मरण खां पोइ वरी जेरो थी पंहिंजे अलाह जे अॻियां पेश थींदुसि, रब जे साम्हूं मूंखे हिसाब थींदो, पुछाणो थींदो, मूंखे रब जे साम्हूं हर शइ जो हिसाब किताब ॾियणो पवंदो। जॾहिं इहो ख़्यालु तव्हांजे दिलि में अचे त मजाल न थींदी जो अखि बुरी नज़र करे सघे, ज़बान बुरो गुफ़्तो ॻाल्हाए सघे, पेर बुरे पासे ॾे विख भरे सघनि, चोरी न थी सघंदी, ज़िना न थी सघंदी, शराब पी न सघंदो, रंडी बाज़ी बेहयाई जा कम न करे सघंदो। पर जंहिंखे इहो दिलि में पुख़्तो यकीन अची वञे त मां मरी पंहिंजे रब जे अॻियां पेश थींदुसि, उहो राति ॾींहुं चवंदो अल्लाह 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 अल्लाह। इहो अक़ीदो ईमान बिल आख़िरत वारो ऐं बास बादल मौत वारो, मरी वरी जेरे थी उथण ऐं क़यामत जो ॾियारो, इहे ॿई जुज़ा आहिनि न ईमान जा। त इन्हनि जे मथां जॾहिं तव्हांजो रासिख़ ऐं पक्को पुख़्तो ईमान यकीन थी वञे त पोइ इंशा अल्लाह ताला तव्हां कॾहिं बि गुनाह जो कमु न करे सघंदो, कॾहिं बुराई बेफ़रमानी जो कमु तव्हां खां न थी सघंदो। ऐं इहे गुनाह बुरायूं उहे कंदा आहिनि जिन खे ईमान बिल आख़िरत न आहे, जिन खे बास बादल मौत ते यकीन न आहे, मरी वरी जेरे थियण ते यकीन न आहे। उहे छा चवंदा आहिनि? वअक़समू बिल्लाहि जहद ईमानिहिम ला यबअसुल्लाहु मन यमूत
ऐं उहे माण्हू वॾे ज़ोर सां अलाह जा कसम था खणनि त जेको मरी वञे अलाह हुनखे जेरो करे कोन उथारींदो। छद मद सां इहा ॻाल्हि था कयो, बाबा मरी वियासीं, केरु उथारींदो, केरु जीआरींदो, कीअं वरी उथंदासीं, ॻरी वेंदासीं, हॾा बि ॻरी वेंदा, पोइ कीअं उथंदासीं, ॾाढो ज़ोर शोर सां इहा ॻाल्हि कनि था। पर भला वादन अलैहि हक़्क़न वलाकिन अक्सर अन्नास ला यअलमून। रब फरमाए थो त हाओ इन ॻाल्हि जीआरण ते उनजो पक्को वाइदो आहे, अल्लाह जो पक्को वाइदो आहे त ज़रूर तव्हांखे जीआरी, ज़रूर तव्हांखे जेरो करे उथारी, इहो अल्लाह जो वाइदो थियल। पर घणा माण्हू इहा ॻाल्हि नथा ॼाणनि, नथा मञनि। इहा घणा मुशरिक काफ़िर छा चवंदा हुआ, वदरब लना मसला। इंसान मूं रब जे वास्ते मिसाल थो ॾिए, मिसाल थो ॾिए, छा थो चवे, वदरब लना मसलन वनसिय खल्क़हु क़ाल मन युहयिल इज़ाम वहिय रमीम। इंसान मूं रब जे लाइ मिसाल थो ॾिए त मरी वेंदासीं, कीअं रब जीआरींदो, हालांकि पंहिंजे पैदाइश वारी ॻाल्हि उन खां विसरी वई आहे त तोखे रब कीअं पैदा कयो जो तुंहिंजो वजूद हुयो ई कोन, अण हूंद मां रब तोखे पैदा कयो या न कयो, खलके या न खलके। छा थो चवे, मैं युहयिल इज़ाम वहिय रमीम। जॾहिं हड्डियूं बि मिटीअ में किरी पैमाल थी वेंदियूं त केरु जीआरींदो, उन हड्डियुनि खे वरी ज़िंदगी केरु बख़्शींदो। कुल ओ मुंहिंजा सोना महबूब, तूं पंहिंजी मिठी मिठी ज़बान सां चई ॿुधाईन, तूं मुंहिंजो ऐलान करीन, युहयी हल्लज़ी अनशअहा अव्वल मर्रा। तव्हांखे उहो वरी जीआरींदो जंहिं तव्हांखे पहिरियों भेरो पैदा कयो हुयो। जॾहिं तूं मनीअ जो गलीज़ पाणी जो नापाक फुड़ो हुए, उन पाणीअ जे फुड़े मंझां रब तुंहिंजो अखियूं ठाहियूं, कन ठाहिया, हथ ठाहिया, उज़वा बदन जा ठाहिया, पोइ उन्हनि में ॾिसणो, हलणो, घुमणो, ॻाल्हाइणो कुवतूं रखायईं। उन पाणीअ जे फुड़े मंझां जंहिं रब तोखे जोड़े सुहिणी सूरत वारो इंसान बणायो, उहो रब इन ॻाल्हि ते क़ादिर आहे जॾहिं माइट तोखे पूरे ईंदा, लाश लटे ईंदा, क़ब्र में पइजी वेंदे, मिटीअ में ॻरी वेंदे, पर उहो रब वरी तोखे क़यामत जे ॾियारे में इन साॻे जिस्म सां जेरो करे उथारींदो। ॻाल्हि सम्झो जी। बस बादल मौत जेरे थी उथण ते ईमान ऐं क़यामत जे ॾियारे ते ईमान। जॾहिं इहो ईमान तव्हांजे मन में अची वञे त तव्हां सच्चा पक्का मोमिन बणिजी वियो। जॾहिं इहे 7 शयूं तव्हां में अची वियूं त हाणे तव्हां पक्का मोमिन बणिजी वियो। मां हिकिड़ो भेरो वरी वरजायां थो, तव्हां ते इहो सबक़ तव्हांखे बिल्कुलु रास खां यादि पको थी वञे। ईमान जा घणा जुज़ आहिनि? 7। पहिरियों जुज़ो आहे अल्लाह खे मञणु, ॿियो जुज़ो आहे मलाइकनि खे मञणु, टियों आसमानी किताबनि खे मञणु, चौथों नबीअनि ऐं रसूलनि खे मञणु, पंजों तक़दीर चङी या मठी अल्लाह खां सम्झणु, छहों मरी वरी जेरो थी उथण खे मञणु, सतों क़यामत जे ॾिहाड़े खे मञणु। इहे 7 शयूं जॾहिं मुकमिल थियूं त तव्हांजो ईमान मुकमिल थी वियो। अल्लाह ताला जल शानो शाह असांखे कामिल अकमल मोमिन करे रहाए, मोमिन करे मारे, ईमान सां ख़ात्मो बिल ख़ैर। ए मुंहिंजा मौला तूं राज़ी थी।
पंजे हबीब जी सदके पंजे अस्माउल हुस्ना जे सदके पंजे सिफात उलिया जे सदके पंजे इस्मे आज़म जे सदके असांजा गुनाह माफ़ कर खताऊं दरगुजर कर या अल्लाह असां के सुन्नत ऐं शरीयत जे रस्ते ते हला या अल्लाह असां के ईमान कामिल नसीब कर यकीन सादिक नसीब कर मरण महल कलमे वाली दौलत नसीब कजाए कलमे सां ईमान सां मौत नसीब कजाए ये मुझा मौला पंजे हबीब जे सदके इन सारी जमात ते राज़ी थी सभिनी जे दिलनि जो मुरादूं पूरियूं फरमा अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम मुबारिक अला नबियना मुहम्मद व आलिहि वसल्लम मौजूद रहे में